ऐं असां राति हिकु मछ कचहरीअ जो बि इंतज़ाम कयो आहे जंहिंमें सभिनी खे भरपूर शिरकत जी अपील आहे। महिरबानी। मां न्यारी अवामी आवाज़ चैनल जो जिन लखी में अची करे भरपूर कार्रवाई ॾिनी आहे ऐं सभिनी लखी वासियुनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन पंहिंजो कीमती टाइम ॾेई पंहिंजा दुकान बंदि करे सिंधी जो सबूत ॾिनो आहे ऐं असां तमामु ख़ुशी महसूसु कयूं था। हीअ ॾींहुं असांजे लाइ ईद जे ॾींहुं वांगुरु चमकंदड़ ऐं बहकंदड़ आहे। तव्हां दोस्तनि जी महिरबानी, तव्हां शहर सां भरपूर साथ निभायो आहे ऐं अलाह पाल कंदो आईंदा बि तव्हां हिन शइ खे कवरेज ॾींदो। अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जो नया थोराइतो आहियां हिन रैलीअ खे जेको आहे तमामु भरपूर नमूने सां जेको आहे सो कवरेज ॾिनी आहे। ऐं अॼु जी रैली जेका हुई लखी तारीख़ में वॾे में वॾी रैली हुई ऐं जेको आहे सो भरपूर नमूने सां वापारी तंज़ीमनि ऐं समाजी कारकुननि ऐं सियासी कारकुननि शिरकत कई आहे ऐं असां उमेदु रखूं था अवामी आवाज़ सथ खां त इंशाअल्लाह आईंदा बि असां सां अहिड़े क़िस्म जो ताउन कंदा रहंदा। हर साल रैली कढो पिया हिन दफ़े कीअं हुई अॻिले साल केतिरो फ़र्क़ु हो रैलीअ में? रमज़ान असां तमामु सुठी इंजॉय कईसीं। हिन दफ़े में अवामी आवाज़ रैली आहे नुमाइंदा सां गॾु हुयो, असां तव्हां सां गॾु हुयासीं, ॾाढो मज़ो आयो असांखे। इंशाअल्लाह ताला हर साल ईअं